नाज़रीन, इरसा जी एडवाइज़री कमेटी जो पाणी विर्छ बाबत इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान खे ख़रीफ़ जे सीज़न में 30% घटि पाणी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? जी जीअं त एडवाइज़री कमेटी जो चेयरमैन इरसा अब्दुल हमीद मैंगल जी सदारत में इजलास थियो ऐं ख़रीफ़ जी फसल बाबति जेकी पाणी जी विर्छ इन इजलास में तइ थी आहे, जंहिंमें सिंध खे 30% जेको पाणी हिन ख़रीफ़ जी सीज़न में बि घटि मिलंदो, जॾहिं त बलोचिस्तान ऐं KP खे ख़ैबर पख्तूनख्वा पाणी जी खोट खां आज़ाद करार कया विया आहिनि, जॾहिं त सिंध ऐं पंजाब खे 30% पाणी जी घटिताई थींदी ख़रीफ़ जी फसल में। ऐं हिन दफ़े जेको फार्मूलो जेको थियो आहे, 3 रुखी फार्मूले तहत पाणी जी तक़सीम जो फार्मूले तहत थियो आहे, जॾहिं त सिंध जे मेंबर पारां सिंध पारां हिन बाबति एहतजाज कयो त तक़सीम पैरा 2 जे तहत कई वञे, जॾहिं त इरसा जे चेयरमैन ऐं इरसा एडवाइज़री कमेटी में 3 रुखी फार्मूले जे तहत पाणी जी तक़सीम थी आहे, जंहिंजे करे ख़रीफ़ जी फसल में सिंध खे 30% पाणी जी घटिताई थींदी ऐं जॾहिं त इरसा जी हिन एडवाइज़री कमेटी में सिंध जे मेंबर पारां बि इहो एतिराज़ कयो वियो त डाउन स्ट्रीम खां हेठि त पाणी आहे कोन बिल्कुलु, ऐं तंहिंजे करे सिंध खे पाणी जी अशद ज़रूरत आहे ऐं हिन ख़रीफ़ जी फसल में बि 30% पाणी जी घटिताई थींदी, जंहिंजे करे सिंध जे जेकी ज़राअत जो शोबो आहे, किसान ॾाढा मुतासिर थींदा ऐं सिंध हिन बाबति पंहिंजो एहतजाज बि हिन कमेटी जे इजलास में रिकॉर्ड करायो। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।